जी त मूं अॻे पहिरीं चयो कि बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी पहिरीं तरजीह ई तालीम है ऐं ख़ासि तौर पे गर्ल्स एजुकेशन जे हवाले सां, छोकी हिकिड़ी नियाणी अगरि पढ़े थी त सम्झो पूरी फैमिली पढ़े थी। छोकिरे जो पढ़णु त उहो पंहिंजे अकेलो रोज़गार लाइ पढ़ंदो आहे, मगर अगरि को नियाणी पढ़े थी त उहो पंहिंजे पूरे ख़ानदान खे पढ़ाए थी, पंहिंजे ॿारनि खे बचनि खे। इन लाइ नियाणियुनि जी तालीम इलाही ज़रूरी आहे, जंहिंजे करे मूं हिकिड़ी स्कीम मेमणगोट गर्ल्स कॉलेज लाइ ॾिनी आहे ऐं अनकरीब इन प्रोसेस अनकरीब इनशाला हुनजो कम जो बि शुरू थींदो। हीअ जेकी भिरूगोट वारी इहा बि गर्ल्स कॉलेज आहे, गर्ल्स स्कूल आहे, इन जो बि कमु अव्हांजे साम्हूं हले पियो। गॾो गॾु ॿियूं जेकी डेवलपमेंट स्कीम्स आहिनि, जंहिंमें हींअर असां मज़ार ख़ान ॻोठ जो रोड ठारायूं पिया, पाकिस्तान पीपल्स पार्टी उहो रोड ठाराए पई। मेमण ॻोठ में क्लिक प्रोग्राम जे तौर सां पाकिस्तान पीपल्स पार्टी रोड ॾिना आहिनि, पेवर ब्लॉक्स ॾिना आहिनि, इहे कमु हलनि पिया। बलूच मोहल्ला जो जेकी रोड आहे उहो हले पियो। इहे सभु डेवलपमेंट वर्क तव्हां ॾिसो न, पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं पहिरीं बि कमु थिया आहिनि त उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कराइनि, हींअर बि जेकी कमु आहिनि उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी कराए थी ऐं इनशाला नेक्स्ट बि जेके बि कमु हूंदा उहो पाकिस्तान पीपल्स पार्टी ई कराईंदी। महिरबानी।